बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी पास्ट एरोस्ट टेंस यानी ज़मान माजी मुज़ारे जे एक्टिव एज जुमलन के पैसिव एज जुमलन में तब्दील करण सिखंदासूं। इन खां अॻु में असी जेको आहे प्रेजेंट एरोस्ट टेंस जे एक्टिव एज जुमलन के पैसिव एज जुमलन में तब्दील करण सिखिया आहियूं। प्रेजेंट एरोस्ट टेंस में वाहिद जेको आहे मे हेल्पिंग वर्ब आहे जेको पैसिव वॉइस में जेको आहे मे बी में चेंज थी वेंदो आहे। जॾहिं त पास्ट एरोस्ट टेंस में चइनि क़िस्मनि जा जेका आहिनि हेल्पिंग वर्ब यूज़ थियनि था। पहिरें जेको आहे माइट इस्तेमालु थिए थो, जंहिंसां असीं जेको आहे मेन वर्ब जेको आहे फर्स्ट फॉर्म यूज़ कंदा आहियूं। ऐं उनखां अलावा जेको आहे इन में वुड हैव, कुड हैव ऐं शुड हैव भी जेको आहे हेल्पिंग वर्ब तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। पर जॾहिं कुड हैव, वुड हैव ऐं शुड हैव इस्तेमालु थींदा आहिनि हेल्पिंग वर्ब तौरु, त असीं जेको आहे पास्ट एरोस्ट टेंस जे जुमलन में जेको आहे मेन वर्ब जे हमेशह जेको आहे थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं। ऐं जॾहिं असीं माइट के जेको आहे एक्टिव एज जुमले में पैसिव वॉइस में तब्दील कंदा आहियूं त माइट जेको आहे असांजो माइट बी में चेंज थी वेंदो आहे। जॾहिं त कुड हैव, शुड हैव ऐं वुड हैव जेको आहे उन्हनि जे पुठियां जेको आहे असीं बीन जो जेको आहे इज़ाफ़ो कंदा आहियूं। जीअं आहे कुड हैव त कुड हैव बीन थी वेंदो, वुड हैव आहे त वुड हैव बीन थी वेंदो, शुड हैव आहे त शुड हैव बीन थी वेंदो। अचो त असीं पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। त हाणे फर्स्ट में असीं ॾिसूं था त पहिरें में जेको आहे सेंटेंस में असांजो जेको आहे माइट यूज़ थियो आहे। ऐं जेको असांजो सब्जेक्ट आहे, माइट जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे ऐं उनखां बाद में प्ले जेको आहे असांजो मेन वर्ब आहे जेको फर्स्ट फॉर्म में यूज़ थियो आहे। उनखां बाद में ए मेड जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे। उनखां बाद में असीं जेको आहे सेकंड सेंटेंस में ॾिसूं था त असांजे सेकंड सेंटेंस में जेको आहे वी जेको असांजो सब्जेक्ट आहे, वुड हैव जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे ऐं वुड हैव खां बाद में जेको असांजो मेन वर्ब आहे ईटन, इहो असांजो जेको आहे थर्ड फॉर्म में यूज़ थियो आहे। ऐं उनखां बाद में ॾिसूं था थर्ड सेंटेंस में त असांजे थर्ड सेंटेंस में जेको आहे यू सब्जेक्ट आहे, शुड हैव जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे ऐं इनमें भी जेको आहे मेन वर्ब जेको आहे उन जी थर्ड फॉर्म यूज़ थी आहे जेको आहे वॉच्ड। ऐं उनखां बाद में असांजो फोर्थ नंबर सेंटेंस आहे, उनमें ही जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे, कुड हैव जेको आहे उन में हेल्पिंग वर्ब आहे, जॾहिं त लर्न जेको आहे मेन वर्ब आहे जेको थर्ड फॉर्म यूज़ थी आहे। त असां चई सघूं था त मे खां माइट खां अलावा बाक़ी वुड हैव आहे, शुड हैव आहे या कुड हैव आहे त उन सां जेको आहे हमेशह जेको आहे मेन वर्ब जी थर्ड फॉर्म यूज़ थींदी आहे। ऐं उनखां बाद में असां जेको आहे नेगेटिव, इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस ऐं आख़िर में जेको आहे नेगेटिव सेंटेंस लिखियो आहे। त हाणे जॾहिं असां इन्हनि खे जेको आहे एक्टिव वॉइस मां पैसिव वॉइस में तब्दील कंदासीं त असांजो जेको माइट आहे उहो माइट बी में चेंज थी वेंदो, वुड हैव जेको आहे वुड हैव बीन में चेंज थी वेंदो, शुड हैव जेको आहे शुड हैव बीन में चेंज थी वेंदो, कुड हैव जेको आहे कुड हैव बीन में चेंज थी वेंदो। हिते जेकॾहिं माइट नॉट आहे त इहो माइट नॉट बी में चेंज थी वेंदो। हिते जेकॾहिं असांजो वुड हैव आहे त इहो अहिड़े तरीक़े सां असांखे पैसिव में चेंज कंदो, सब्जेक्ट खां पहिरें वुड ऐं उनखां बाद में हैव ऐं उनखां बाद में जेको आहे बीन खे यूज़ कंदासीं। हिते जेके असां ॾिसूं था असांजो कुड नॉट हैव आहे त जॾहिं असां हिनखे पैसिव वॉइस में तब्दील कंदासीं कुड नॉट हैव बीन में चेंज थी वेंदो। अचो असां पंहिंजे पहिरें सेंटेंस खे जेको आहे एक्टिव वॉइस में पैसिव वॉइस में तब्दील कयूं। त हाणे ए मैच जेको आहे असांजे जुमले में ऑब्जेक्ट आहे त असां हिनखे सब्जेक्ट बणींदासूं। ए मैच माइट बी, माइट जेको आहे असांजो माइट बी में चेंज थी वेंदो, माइट बी प्ले जेको आहे थर्ड फॉर्म प्ले में हलियो वेंदो। उनखां बाद में जेको आहे असीं बाय जेको आहे रखंदासीं ऐं बाय खां बाद में जेको आहे आई जो ऑब्जेक्ट केस में रखंदासीं। अहिड़े तरह सां असांजो जेको आहे एक्टिव जुमले में पैसिव वॉइस जुमले में तब्दील थियो। उनखां बाद सेकंड सेंटेंस आहे, उन में मील जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे, असां हिनखे सब्जेक्ट बणींदासूं मील। उनखां बाद में वुड हैव जेको आहे असांजो वुड हैव बीन में चेंज थी वेंदो, वुड हैव बीन। ईटन असांजो ऑलरेडी थर्ड फॉर्म है तो सागो सां रखंदासीं ईटन। उनखां बाद में जेको आहे बाय ऐं बाय खां बाद में वी जो जेको आहे ऑब्जेक्टिव केस जेको अस आहे उहो रखंदासीं। उनखां बाद में थर्ड सेंटेंस आहे यू शुड हैव वॉच्ड टीवी। टीवी जेको आहे हिन असांजो ऑब्जेक्ट आहे जेको हाणे सब्जेक्ट बनबो टीवी
शुड हैव जेको आहे शुड हैव बिन में चेंज थी वेंदो शुड हैव बिन watched ऑलरेडी जेको थर्ड फॉर्म जेके असांखे हिते यूज़ करणी हुई उहो लिखियल आहे watched सेम रखंदासीं watched by उन खां बाद में जेको यू जो ऑब्जेक्टिव केस भी यू आहे उहो रखंदासीं अहिड़े तरीक़े सां यू बि असांजो चेंज थियो उन खां पोइ फोर्थ सेंटेंस आहे ही कुड हैव लर्न ग्रामर ग्रामर असांजो जेको आहे हिते ऑब्जेक्ट आहे हिते हिनखे असां सब्जेक्ट पढ़ंदासूं ग्रामर कुड हैव जेको आहे कुड हैव बिन में चेंज थी वेंदो कुड हैव बिन learned already जेको थर्ड फॉर्म में जेके असां हिते लिखणी आहे learned by जेको असां हिते रखंदासीं उन खां बाद में ही जो ऑब्जेक्टिव केस हिन रखंदासीं त अहिड़े तरीक़े सां असांजो एक्टिव जो जुमलो पैसिव वारे जुमले में तब्दील थियो उन खां बाद में असांजो फिफ्थ नंबर सेंटेंस आहे वो नेगेटिव आहे हिते बि असांजो मैच जेको आहे वो ऑब्जेक्ट आहे इनके सब्जेक्ट बनाने ए मैच might सादो रखंदासीं might not be play जो थर्ड फॉर्म played by आई जो ऑब्जेक्टिव केस मी रखंदासीं अहिड़े तरह सां असां जेको नेगेटिव जे सेंटेंस के नेगेटिव पैसिव वॉइस भी नेगेटिव सेंटेंस में चेंज कयो उन खां बाद में असांजो आहे फिफ्थ सिक्स्थ नंबर जेको आहे वो इंट्रागेटिव है तो असां इते ऑब्जेक्ट जो मील आहे मील खां अॻु में असां रखंदासीं वुड मील हैव बिन वुड मील हैव बिन थर्ड फॉर्म ईटन जी जेकी ऑलरेडी आहे वो वुड meal have been eaten by we जो ऑब्जेक्टिव केस रखंदासीं अस एडे तरह सां जेको आहे असां इंट्रागेटिव जे सेंटेंस के पैसिव वॉइस जे इंट्रागेटिव सेंटेंस में चेंज कयो उन खां बाद में असांजो सेवंथ नंबर सेंटेंस आहे वो इंट्रागेटिव ऐं नेगेटिव आहे त अहिड़े तरीक़े सां असां बि जेको आहे टीवी असांजो जेको आहे ऑब्जेक्ट आहे इन खां अॻु में असां जेको आहे शुड रखंदासूं शुड उनका बाद में ऑब्जेक्ट जो असांजो आहे टीवी शुड टीवी नॉट हैव बीन वॉच्ड थर्ड फॉर्म बाय उनका बाद में यू जो ऑब्जेक्टिव केस भी यू रखंदा अहिड़े तरह सां असांजो जेको आहे इंट्रागेटिव नेगेटिव जो सेंटेंस जेको आहे पैसिव वॉइस जे इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस में चेंज थियो उन खां बाद में ही कुड नॉट हैव लर्नड ग्रामर इते जेको आहे कुड नॉट हैव जेको आहे कुड हैव नॉट बिन में चेंज थींदो ऐं ग्रामर जेको असांजो ऑब्जेक्ट आहे उहो असांजो सब्जेक्ट बणिबो ग्रामर कुड नॉट हैव been learned by him आज जे लेक्चर में असीं जेको आहे पास्ट एरोस्ट टेंस जे एक्टिव वॉइस जुमलनि खे पैसिव वॉइस जुमलनि में तब्दील कयो ऐं पास्ट एरोस्ट टेंस जे जेको आहे पॉजिटिव ऐं जेको आहे नेगेटिव इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस जेको आहे असां एक्टिव वॉइस मां पैसिव वॉइस में तब्दील कयो ऐं असां ॾिठो त पास्ट एरोस्ट टेंस जे जुमलनि में जेको आहे चार जेको आहे हेल्पिंग वर्ब जेको आहे यूज़ थिया उन्हनि में पहिरें नंबर ते जेको आहे माइट हुयो जॾहिं असां उनखे पैसिव वॉइस में चेंज कयो पियो आहे त माइट बी में चेंज थी पियो वञे ऐं उन खां बाद में कुड हैव हुयो जेको कुड हैव बिन में चेंज थी वियो वुड हैव हुयो जेको वुड हैव बिन में चेंज थी वियो ऐं उन खां बाद में आख़िर में शुड हैव हुयो जेको शुड हैव बिन में चेंज थी वियो त शुड हैव बीन वुड हैव बीन ऐं कुड हैव बीन जॾहिं बि जेको आहे पास्ट एरोस्ट टेंस जे जुमलनि में इस्तेमालु थींदा आहिनि त उन खां बाद में हमेशह जेको आहे असां वर्ब जी जेको आहे मेन वर्ब जी थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं पर जॾहिं जेको आहे माइट यूज़ थींदो आहे त असां उन सां हमेशह जेको आहे
वर्ब जी फर्स्ट फॉर्म यूज़ कंदा आहियूं। उम्मीद है तो तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे अॼु जो लेक्चर पसंदि आया तो इनके लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी के सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।